मूंखे ॿुधाए त मां छा कयां? तोखां सवाइ मुंहिंजी को नथी सरे। हसत दुआ कर त मुंहिंजो दम निकिरी वञे, पोइ त तुंहिंजी दिलि पकी थी वेंदी न। अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे इन नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे, तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। जी हाँ दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसंदव त राबेल मल्हार खे चवंदी तूं मूंखे विसारे छॾ, पर मल्हार चवंदो ईअं कॾहिं नथो थी सघे, तूं मुंहिंजे साह में समायल आहीं, मुंहिंजे हर ज़िंदगी जे हर पैर में सांस में, मुंहिंजे हर घड़ी में, हर यादि में तूं ई आहीं। त राबेल हुनखे चवंदी त न, तूं ईअं कॾहिं बि थी न सघंदो, छो जो तुंहिंजे पीउ मुंहिंजी ॾाढी बदनामी कई आहे। इन ते बाबा तमामु घणे गुस्से में आहे। तुंहिंजो पीउ शहर में जेको आहे इहो होको ॾिनो आहे त राबेल किनी मच्छी आहे। त मल्हार हुनखे चवंदो न, मां सॼी दुनिया खे त विसारे सघां थो, पर तोखे कॾहिं बि न, ईअं कॾहिं नथो थी सघे। होॾां ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव सारंग ऐं गमदिल वारनि जे विच में पाण में तकरार थी पवंदो। सारंग ऐं गमदिल पाण में विढ़ंदा, इन ॻाल्हि जी सॼे ॻोठ में ख़बर पइजी वेंदी, इन जी हिते बि उन्हनि जी बदनामी थींदी। ऐं मिठल सोचींदो त इहो जेको कुझु मूं सां थी रहियो आहे, इहे वॾेरे बालाज ख़ान जे करे थी रहियो आहे। उहो वॾो ज़ालिम आहे, मुंहिंजी इज़त खे नीलाम करे छॾियो आहे, छो जो उहो मुंहिंजी छोकिरी सां शादी करणु चाहे थो, पर ईअं कॾहिं मां थियणु कोन ॾींदुसि। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार बि पाण खे मारण लाइ तयारु थी वेंदो, छो जो हुनजो पीउ हुनखे इनकार कंदो त तूं राबेल सां शादी न कंदे। मल्हार हुनखे चवंदो त मां सिर्फ़ु राबेल सां शादी कंदुमि, मुंहिंजे साह में सिर्फ़ु राबेल आहे। छो जो असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे सब्सक्राइब कंदो।